मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं मां शादी कई आहे, मुंहिंजो ससु ऐं सहुरो बार बार मूंखे तंग कनि था ऐं मुंहिंजी घरवारी खे 1 महीने में 2 या 3 4 मरतबा पंहिंजे घर वठी वञनि था ऐं चवनि था असांखे पंहिंजी धीउ सां मुहबत आहे। इन लाइ मां ॾाढो परेशान थियो आहियां, महिरबानी करे कोई हल ॿुधायो। अच्छा, हिन ससु सहुरे खे खपे, मूंखे त तमामु इन ॻाल्हियुनि ते ख़ार बि लॻंदी आहे त इन ससु सहुरे खे मां चवां थो जेकॾहिं अगरि एतिरी तव्हांखे मोहबत आहे न, पोइ इन पंहिंजी न्याणी खे वञी करे घर में विहारियो, बसि निकाह कयो न। हाणे हिकिड़ो तव्हां निकाह करे जॾहिं कंहिंजे हवाले तां कई आहे त पोइ उनजे पोयां छो पिया हो? न्याणी जो घर भला तबाह करण जे पोयां हुजे भला? न्याणी खे निकाह करे ॾिनो न, त हाणे न्याणी खे ॿुधायो सम्झायो त हाणे हमेशह वारो जेको घर तुंहिंजो आहे न, उहो हे तुंहिंजो घर न आहे, हाणे मुड़ुस वारो घर आहे, त उते वञी करे हाणे तूं हमेशह रह। त बाज़ औक़ात छोकिरी जो पीउ ऐं छोकिरी जी माउ उनजे घर तबाह करण में वॾे में वॾो किरदारु इन्हनि जो हूंदो आहे। त बार बार हिकिड़े महीने में मूंखे काफ़ियुनि साथियुनि ॿुधायो साईं 3 4 4 मरतबा बि जेको मोकिल लाइ आया, त इहा औरत हाणे काॾां घर कंदी? त न्याणी जो जंहिं टाइम निकाह तव्हां कयो न, पोइ न्याणी खे सम्झाए छॾियो, ॿुधाए छॾियो त हाणे न्याणी हे जेको तुंहिंजो घरु आहे न, हे हाणे तुंहिंजो घरु न आहे, हाणे हमेशह लाइ जेको तुंहिंजो घरु आहे न, उहो तुंहिंजे मुड़ुस वारो घरु आहे। ऐं जेकॾहिं न्याणी शिकायत बि करनि मूंखे तकलीफ़ आहे, मूंखे हुते मुसीबत आहे, मूंखे हुते टेंशन आहे, त उनखे चयो सभु हाणे जेके टेंशन ऐं मुसीबतूं जेके आहिनि न, हाणे उते तोखे बर्दाश्त करणियूं पवंदियूं। बाज़ औक़ात पंहिंजूं माइरूं जेके आहिनि न छोकिरियुनि जूं, उहे उन्हनि जो घर तबाह करण में वॾो उन्हनि जो किरदारु हूंदो आहे। ऐं चवंदियूं आहिनि असांजी न्याणी खे एतिरी तकलीफ़ आहे, असांजी न्याणी एतिरो जेको टेंशन में आहे। सर, कहिड़ी औरत आहे जेकी दुनिया जे अंदरि टेंशन में न हुई? कहिड़ी औरत आहे जेके जंहिंसां हमेशह जेको मुड़ुसु हिकिड़ो जुमिलो बि तेज़ न ॻाल्हायो हुजे? नाराज़गी थींदी आहे, छो न थींदी आहे? ऐं इन ॻाल्हियुनि ते जेको न मोकिलुनि थी, मर्द नई शादी कई आहे ऐं जीअं जो घर में आयो आहे, ऐं इतां ई जेको हाणे इन जा पीउ ऐं माउ इन जो घर जेको आहे न छोकिरी जो ख़राबु करणु शुरू कंदा। रोज़ु रोज़ु मोकिल, अॼु मोकिल, महीने में 1 मोकिल, 3 4 5, हाणे इहा छोकिरी तव्हांजी पोइ घर बि न कंदी। मूंखे ख़बर पई इन ॻाल्हियुनि ते अलाए केतिरियूं असांजे इलाइक़नि जे अंदरि तलाक़ूं थी वियूं आहिनि, अलाए केतिरियूं औरतुनि खे मुड़ुसनि जेको आहे तलाक ॾेई छॾियूं इन फेल जे करे, त हुननि जा पीउ माण्हू खे बार बार जेको आहे पंहिंजे घर पिया वठी वञनि। त तमामु जेको आहे वालदेन खे मां ख़बरदार करणु चाहियां थो त न्याणी जो जॾहिं निकाह कयो अथव न, त न्याणी खे हाणे सम्झाए छॾियो, न्याणी जो खोपड़ी जे अंदरि इहा ॻाल्हि जेको आहे घुसाए छॾियो त हाणे हमेशह लाइ तुंहिंजो घर जेको आहे न, उहो तुंहिंजे मुड़ुस वारो घरु आहे, उते वञी करे तूं पंहिंजी ज़िंदगी बसर कर। तकलीफ़ अचे, मुसीबत अचे, टेंशन अचे, त हमेशह वारो उहो तुंहिंजो घरु आहे। ऐं जेकॾहिं ज़िद कंदव, न्याणी जी ॻाल्हियुनि ते अची करे ज़िद कंदव, त उनजो घर जेको आहे तबाह कंदव। ऐं अलाए केतिरियूं असांजे मुआशरे जे अंदरि तलाक़ूं थी वियूं ऐं औरतूं 20 सालनि खां पंहिंजे पीउ माउ जे घर वञी करे वेठियूं, ऐं ॿियो उन्हनि सां कंहिं निकाह बि न कयो। त तमामु जेको आहे वालदेन खे मां ख़बरदार करणु चाहियां थो, हे वॾो हिकिड़ो ख़तरनाक अमल आहे, ऐं वालदेन बि जेको आहे जज़्बात खां कमु वठंदा आहिनि। त इहो जेको कम से कम इन्हनि शयुनि जो जेको ख़्यालु कयो त मुड़ुस जी वॾी फज़ीलत आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं अगरि मुंहिंजी शरीयत में सजदे जो हुकुम हुजे हा, आहे न, जेकॾहिं हुजे हा, त अलाह जे नबी छा फरमायो त मां उम्मत खे ईअं न चवां त मूंखे सजदो कयो, बल्कि उम्मत जी औरतुनि खे इहो हुकुम ॾियां त पंहिंजे मुड़ुसनि खे वञी करे सजदो कयो। इन मां छा थो मालूम थिए त मुड़ुस जी केॾी वॾी फज़ीलत आहे। त इहो मक़ाम जेको अॼुकल्ह औरतुनि खां जेको आहे विसरी वियो आहे। अलाह ताला तमामु औरतुनि खे सम्झ नसीब अता फरमाए।